सिंधु दरिया में 4 गुडू बैराज वट वडी बोर्ड ऐं सखर बैराज ते विचोली बोर्ड डिक्लेयर। गुडू बैराज ते पानी जा वैकरा 5 लख ऐं सखर बैराज ते 4 लख क्यूसिका मथे थी विया। सिंधु दरिया में पानी जे वैकरनि में वाध जो सिलसिलो जारी। गुडू बैराज वट पानी की सतह में 24 कलाकनि दौरान 59,350 क्यूसिक वाध अची वई। गुडू बैराज वट पानी के मथां वैकरो 5,02,844 क्यूसिक ऐं हेठां वैकरो 4,92,443 क्यूसिक रिकॉर्ड। सखर बैराज वट 24 कलाकनि दौरान वैकरनि में 15,115 क्यूसिक वाध। सखर बैराज ते पानी जो मथां वैकरो 4,04,05 क्यूसिक ऐं हेठां वैकरो 3,82,355 क्यूसिक रिकॉर्ड कयो वियो। कोटड़ी बैराज वट नंढी बोर्ड जा वैकरा बरक़रार। कोटड़ी बैराज वट पानी जो मथां वैकरो 2,53,145 क्यूसिक ऐं हेठां वैकरो 2,51,745 क्यूसिक रिकॉर्ड। सिंध की राजधानी कराची में बरसातुनि सबब थधो टेम ओवरटॉप मलीर ऐं लियारी नदी भरजण सबब पानी भर पासे की आबादियुनि में दाख़िल थी वियो। थधो टेम जो पानी स्कीम टेठी के रिहायशी इलाइक़नि में दाख़िल। जमाली पुज वेझो M9 मोटरवे भी पानी में बुड़ी वियो। सिंध हुकूमत पारां M9 के कटणी पानी के रस्तो ॾियण जो फ़ैसिलो। लियारी नदी में भी छाड़ सबब पानी FP एरिया शफीक कॉलोनी गुलशन इकबाल ऐं UC1 गोहराबाद हसन नोमानी कॉलोनी सोराब कोट ऐं भर पासे में पानी घरनि में काही पियो। केतिराई फुट पानी जमा थियण सबब शहरी घरनि में फासी पिया। पाकिस्तान रेंजर्स जा जवान शहरीन के रेस्क्यू करण लाइ मैदान में अची विया। मेयर मुर्तज़ा वाह पारां M9 मोटरवे जे इलाइक़नि जो दौरो। बोर्ड की सूरत-हाल जो जायज़ो वरितो। बरसात सबब कराची में अॼु समूरा ख़ानगी ऐं सरकारी तालीमी इदारा बंद रहंदा। कमिश्नर कराची नोटिफिकेशन जारी करे छॾियो। टंडे रहीम खान समेत काछे में बरसातुनि जो सिलसिलो जारी। हेठां वारनि इलाइक़नि में बोर्ड जहिड़ी सूरत-हाल। लगातार 6 ॾींहंनि ताईं जारी बरसात सबब काछे जे 6 यूनियन काउंसिलनि टंडो रहीम खान, शाह हसन, छिन्नी ऐं सावड़ी जा केतिराई ॻोठ चाबलू नदियुनि जे पानी जे घेरे में अची विया। चइनी UC जे ॻोठनि जो वॾनि शहरनि सां ज़मीनी राब्तो काटा। नई गाज, नई अंगनई, नई नली ऐं नईंग जा वॾा वैकरा ॻोठनि मां गुज़रंदे छिन्नी शहर भरिसां मंछर ढंढ ॾांहुं छोड़ करण लॻा। आई गडियल क़ौमनि ऐं इस्लामी सहकारी तंज़ीम पारां क़तर ते इसराइली हमले की सख्त मुज़म्मत। सेक्रेटरी जनरल एंटोनियो गुतेरेस तोहा ते हवाई हमले के क़तर की खुद मुख्तियारी ऐं इलाक़ाई सालमियत की भनकड़ी करार ॾींदे चयो आहे त गज़ा जंग में शामिल सभिनी धुरनि के मुस्तक़िल जंग बंदी लाइ कोशिशूं करणु घुरिजे ऐं इन इम्कान के तबाह न करणु घुरिजे। OIC क़तर ते इसराइली हमलो आलमी कानून, गडियल क़ौमनि जे चार्टर ऐं आलमी उसूलनि की भनकड़ी करार ॾिनो। सलामती काउंसिल के ज़िम्मेवारियूं पूरियूं करण ऐं इसराइल के आलमी कानून जो पाबंद बणाइण ते ज़ोर।